जय झूलेलाल। मुंहिंजो नालो पाखी शर्मा आहे। मां ॿिए दर्जे में पढ़ंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो नवनीत हसोमल लखानी पब्लिक स्कूल आहे। मां तव्हां सभिनीनि खे चंदा मामा नाले जी बैत ॿुधाईंदसि। चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सान वठी। चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सान वठी। ऐं उन्हनि जी दोस्त बना, ऐं उन्हनि जी दोस्त बना। उन्हनि सां गॾिजी नचा टिपा, तारनि सां गॾिजी नचा टिपा। चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सान वठी। चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सान वठी। गॾिजी गॾिजी रांदि कंदासीं, मौज मचाए ख़ुशि थींदासीं। गॾिजी गॾिजी रांदि कंदासीं, मौज मचाए ख़ुशि थींदासीं। तारनि सां गॾिजी रांदि कंदासीं। चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सान वठी। चंदा मामा हेठ लही तारनि खे बि सान वठी। ऐं उन्हनि जी